अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम बेरो टाइम सां गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। असांजो अॼोको प्रोग्राम जैकबाबाद ज़िलो जेको मुख़्तलिफ़ हवालनि सां इशूज़ में ॼणो त वरतल नज़र अचे थो। हितां जो माण्हू मुख़्तलिफ़ हवालनि सां सफ़र करे थो, परेशानियुनि में आहे। उहो न सिर्फ़ु कारोबारी हवाले सां परेशानियुनि में आहे, पर मुख़्तलिफ़ हवालनि सां चइनी पासनि खां ॼणो हीउ ज़िलो वरितो पियो आहे। तरक़ियाती हवाले सां रफ़्तार ॾाढी सुस्त आहे। अमन अमान जे हवाले सां बलूचिस्तान जो हीउ सरहदी इलाइक़ो आहे, बॉर्डरी डिस्ट्रिक्ट आहे, उनजे करे उते उनजे करे बि उहे इशूज़ थियनि था। ऐं उनखां अलावा जेके हिते चूंडियल नुमाइंदनि जे हवाले सां जेको किरदारु हुजणु खपे उहो असराइतो नज़र नथो अचे। ख़ासि तौर ते जैकबाबाद जी जेका सूबाई तक वारो हीउ इलाइक़ो आहे, शहरी तक तां जेको MPA चूंडिजे थो, उन ते वधीक बर्डन हुजणु खपे, वधीक उनजी ज़िमेदार हुजणु खपे। पर बदकिस्मतीअ सां जैकबाबाद ज़िले खे ख़ुदा ताला शहर जेको डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे, उतां जे चूंडियल MPA हे ॿियो टेन्योर आहे, अहिड़ो थो मिले जो माण्हुनि जो ॼणो मथे ते हथ अची विया आहिनि। हिन वक़्तु असां सां जैकबाबाद ज़िले जा ॿ मुख्य अहम ज़िमेदार ऑफिसर गॾु आहिनि। सिविल इंतज़ामिया जो हेड डिप्टी कमिश्नर जैकबाबाद राजा शाह ज़मान खोड़ो साहब ऐं पुलिस इंतज़ामिया जो ज़िलई हेड SSP मलक ज़फ़र इक़बाल अवान साहब जन असां सां गॾु आहिनि। उन सां ॻाल्हाईंदे इहो मालूम कंदासीं त हीउ जैकबाबाद ज़िलो आख़िर अञा ताईं ख़ानगढ़ रहंदो या इहो जैकबाबाद वाक़ई जैकबाबाद थींदो। जनरल जॉन जैकब कॾहिं बि इहो न सोचियो हूंदो त जैकबाबाद जी शायदि अहिड़ी बदतर हालत बि का थींदी। असां पंहिंजे महिमाननि खे प्रोग्राम में भली कर कंदासीं। साईं, सभ खां पहिरियां तव्हांखे सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम में भली कर। थैंक यू। राजा साहब, तव्हां सिविल इंतज़ामिया जा हेड आहियो, डिप्टी कमिश्नर आहियो, तव्हां हितां जे समूरे मामलनि खे ॾिसो था। तव्हांजी नज़र में जैकबाबाद ज़िले खे हिन महिल कहिड़ा चैलेंजिस आहिनि? हितां जे माण्हुनि जी अहम घुर्जूं कहिड़ियूं आहिनि जेके पूरियूं नथी सघियूं आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजे मुताबिक़ ज़िले जैकबाबाद स्पेशली जेको शहरी तालुको आहे असांजो जैकबाबाद, उन जा जेके ॿ वॾा मसाइल आहिनि। उन में पहिरियों नंबर आहे पाणी, पीअण जो पाणी, ऐं ॿियो आहे सिवरेज। इहे ॿ जेके तरक़ियाती हिसाब सां जेके प्रॉब्लम्स आहिनि, इहे ई मुख्य प्रॉब्लम्स असांजा, जंहिं ते पोयनि दौरनि में बि कमु थींदो रहियो आहे। पोयनि हुकूमतुनि बि पाणी जो निज़ाम ठारायो हुयो, पर उहो धरम भरम थी वियो। हाणे बि असां पूरी असांजी जेकी एनर्जीज़ आहिनि इन शइ जे पोयूं आहिनि त असां इहे ॿ शयूं जैकबाबाद ज़िले खे ॾियूं असां हिन वक़्तु प्रायोरिटी ते जेके आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेके रोड्स आहिनि असांजे जेके जैकबाबाद जा, जेके ॿोॾि खां पोइ ऐं जेके मींहंनि खां पोइ जेके टोरेंशियल रेन्स हुया असांजा 2012 जा, उन खां पोइ जेकी डेवलपमेंट, जेकी रोड रस्ता, जेको इंफ्रास्ट्रक्चर खे नुक़सानु थियो हुयो, उन जी जेको पुराव कीअं कयूं, हाणे सही नमूने उनखे कीअं ठारायूं, या उहो जेको इंफ्रास्ट्रक्चर खे असां कीअं मेंटेन कयूं ऐं डेवलप कयूं नए तरीक़े सां, इहे कुझु चैलेंजिस आहिनि असांजे जेको आहे सो प्रायोरिटी में। जीअं तव्हां ॻाल्हि कई त जैकबाबाद खे सेवरेज ऐं पीअण जे पाणी जो वॾो चैलेंज आहे। जैकबाबाद खे सेवरेज जे हवाले सां अर्बन ड्रेनेज जा वॾा जेको नालो तक़रीबन को 1.5 अरब रुपयनि जी लागत खां बि वधीक जी रक़म सां उहो नाले ठहण जी कोशिशि कई वई हुई। वफ़ाक़ी हुकूमत जो ताउन बि हुयो, शायदि सूबाई हुकूमत जो बि। तव्हां 6 डिप्टी कमिश्नर आहियो, 6 डिप्टी कमिश्नर तब्दील थिया पर नालो मुकमिल न थियो, छो भला? सही था चओ तव्हां। 2009 में इहो प्रोजेक्ट शुरू थियो हुयो, जंहिंजी तॾहिं त लागत 500 मिलियन ऐं समथिंग हुई, ऐं हाणे उनखे वरी रिवाइज़ कयो वियो 2012 में, ऐं उनजी क़ीमत लागत हाणे 1.5 अरब त न आहे, 1200 मिलियन ऐं 1300 मिलियन ताईं आहे। उहो कमु 2009 में तेज़ी सां शुरू थियो, पर 2010 में ॿोॾि अचण खां पोइ उहो बीह रहियो। 11 में वरी जॾहिं टेकअप थियो कमु, त अञा कागज़ी कारवायूं हलनि पियूं पयूं, PND हे हो, छो त क़ीमतूं वधी वियूं। तव्हांजो जेके बि मटीरियल कास्ट जॾहिं वधी वई, त साॻाई ठेकेदार उन ई जेके रेट्स ते जिन ते वर्क ऑर्डर ॾिनल हो, छो त प्रोजेक्ट जेको हूंदो आहे, प्रोजेक्ट जी शुरूआती तारीख़ बि हूंदी आहे, ख़तमु थियण वारी तारीख़ बि हूंदी आहे, पर उन में जेको वॾो अहम जेको फैक्टर आहे, टाइम वॾो अहम फैक्टर हूंदो आहे। पैसा त हूंदा ई हूंदा आहिनि, पर टाइम बि वॾो फैक्टर हूंदो आहे। साल जे अंदरि हिकु स्कीम पूरी थियणी आहे, जेको नथी थिए त क़ीमतुनि में वाध अची वेंदी, ॿिया फैक्टर्स अची सघनि था, जंहिंजे करे प्रोजेक्ट रुली सघे थो। सो 2010 जो पूरो साल जेको आहे सो कमु बंदि रहियो, ऐं उन में क़ीमतूं वधी वियूं, त पैसनि जे हिसाब सां उहो महांगो पियो पए, ऐं ठेकेदार साॻे पैसनि में कमु न पिए करे सघे। साईं, 36 महीननि जो टोटल प्रोजेक्ट हो, 36 महीननि खां वधीक उनखे अरसो उन वक़्तु बि थी चुको हो जॾहिं 2010 जी ॿोॾि आई हुई। 2010 जी ॿोॾि का शहर में त कोन आई हुई न? साईं, शहर में न आई, पर शहर जे चौधारी त पाणी हो न तव्हांजो मूंखे त एतिरे क़दुरु तव्हां ई ॿुधाईंदा आहियो
त असांखे ॿेड़ीअ ते वञिणो पवंदो, डाक वठण लाइ बि शिकारपुर ताईं रस्तो हुयो, हेॾो सॼो बंदि थी वियो। त मटीरियल जेको फॉर एक्ज़ाम्पल सिरूं असां घुराईंदा आहियूं बलूचिस्तान खां मथे इलाइक़नि खां कीअं अचनि, सीमेंट ॿाहिरां थो अचे कीअं अचे, सरियो आहे काॾों अचे ॿाहिरां अचे, त उनजे करे उहो बीह रहियो ऐं मटीरियल कास्ट वधी वई। 11 में बि इहो ई 12 में वरी रीटेक थी आहे, उन सां हाणे जेको कम जी रफ़्तार आहे, जेके असांखे पैसा वरी रिलीज़ थिया आहिनि, साॻी स्कीम हलायूं था पिया। त इनशाला जंहिं स्पीड सां असां हलूं था, हाणे सिंध गवर्नमेंट जी महिरबानी सां बिलावल भुट्टो साहिबु इहो डिसीजन कयो आहे, असांजूं 10-12 मीटिंग्स थियूं, उन खां बाद में फाइनली असांखे सभु हुन ते पैसा रिलीज़ करे ॾेई थी हुकूमत। असां कलेक्टर जो कंप्लीशन सर्टिफिकेट मोकिलियो आहे, त असां श्योर कयो आहे त साईं असां जेकॾहिं सही फ्लो अचे थो फंड्स जो, त असां प्रोजेक्ट पंहिंजे टाइम ते कंप्लीट करे भला इहो छो ज़रूरी आहे त हिते लोकल जेके तामीराती कंपनियूं आहिनि उन्हनि खे तव्हां ॾियो था वधीक एतमाद वारियूं, वधीक बहितर साख रखंदड़ मल्टीनेशनल्स हिकिड़ियूं तामीराती कंपनियूं आहिनि, उन्हनि खे छो न ॾिना वेंदा आहिनि अहिड़े क़िस्म जा वॾा प्रोजेक्ट जेके उहो टाइम फ्रेम में उहे पूरा बि करे सघनि ऐं क्वालिटी वारो कमु बि थी सघे। जॾहिं त केतिरा दफ़ा साबित थी चुको आहे त मक़ामी ठेकेदारनि उहे नतीजा न ॾिना आहिनि हर सेक्टर में, रोड सेक्टर में, बिल्डिंग सेक्टर में, या तव्हांजो इहो नालनि वारो ड्रेनेज वारो जेके नाला आहिनि उन्हनि जो प्रोजेक्ट आहे। मां इन जो थोरो उबतड़ी ॻाल्हि कंदुमि। फॉर एक्ज़ाम्पल जेकॾहिं असां वटि अहल आहिनि ठेकेदार जेके बाद जा आहिनि, पासे उसे जा आहिनि, सिंध जा ई आहिनि, त पहिरीं ॻाल्हि त उहे ई अचणु खपजनि, मुंहिंजे हिसाब सां त उहे अचणु खपजनि। त छो त उहा जनरल ॾिसो न, उहो प्रिक्योरमेंट जेको प्रोसेस आहे असांजो, असुल ॻाल्हि आहे त उनजी शफ़ाफ़ियत हुजणु खपिजे। अख़बार में अचे थो ठेकेदार कॉम्पिटिशन लाइ अचनि था, जेको रेट सही ॾींदो, जंहिंजी क्रेडेंशियल्स जंहिंजा सुठा हूंदा, ठेको उहो ई खणंदो। मल्टानेशनल हिकिड़ी लिमिट आहे त हिननि पैसनि खां मथे हुजे त असां मल्टानेशनल में वञी सघूं था, या कम जे स्कोप जे हिसाब सां हूंदा। फॉर एक्ज़ाम्पल नालियूं ठाहिणु इहो कोई एॾो वॾो कमु न आहे जंहिंमें एतिरी का टेक्निकल एक्सपर्टाइज़ खपे जो असां ॿाहिरों कंपनियूं घुरायूं। जेके हिते जूं कंपनियूं आहिनि, जेकॾहिं उहे क्रेडेंशियल्स ऐं असांजे प्रिक्योरमेंट जेको सिपरा आहिनि रूल्स जे मुताबिक़ जेकॾहिं उहे अहल आहिनि, त उन में का बुराई न आहे, उहे अची सघंदियूं। असांजो जेको हितां जा जेके प्रोफेशनल ठेकेदार आहिनि उहे सदाईं दाहींदा रहिया आहिनि त असां प्रोफेशनल ठेकेदारनि खे तरक़ियाती प्रोग्राम या उहे कम ॾिना ई कोन था वञनि, नवां सैकड़ाट ठेकेदार इंट्रोड्यूस कराए था। न, तव्हां अर्बन ड्रेनेज ते था ॻाल्हायो, जनरल था ॻाल्हायो? मां जनरल ॻाल्हि थो कयां। जनरल ॻाल्हाइण उहो ईअं ई आहे हाणे हिकिड़ो तव्हां अख़बार में कोई इश्तिहार अचे थो, उन खां बाद में पार्टिसिपेशन थिए थी, ठेकेदार अचनि, जेको कॉम्पीट कनि था, जेको खटे थो अचे असां उनखे ॾींदासीं। हिते त कॾहिं बि ओपन टेंडर थियो ई कोन्हे। ओपन टेंडर सिपरा जा असां कराया आहिनि, जेके हिन जे अर्बन ड्रेनेज में मां पाण कराया आहिनि। तव्हांजो जेकॾहिं नंढा नंढा ॿिया ठेका जेके आहिनि टाउन हॉल में वेही करे असां जेके थींदा आहिनि, उहे मां पाण कराया आहिनि वेही, जेके मुंहिंजे टाइम में थिया आहिनि असां त कराया आहिनि। जॾहिं 2010 जी ॿोॾि आई हुई त जैकबाबाद शहर वाक़ई जज़ीरो बणिजी वियो हो, चइनी तरफ़नि खां पाणी बीठो। उन वक़्त में शायदि अणपूरा मनसूबा बि पूरा ॼाणाया विया, ख़ासि तौर ते रोड सेक्टर में हूंदो हिस्ट्री। पर जेकी हिन वक़्तु सूरत हाल आहे उहो तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। उन में असांजो जेको MNA साहिब खे स्पेशल पैकेज मिले थो, जेके असां रिपोर्ट्स मोकिलियूं आहिनि, जेके असां रोड्स ठाराइण वारा आहियूं, उहे हर शइ आया आहे, उहा क्लियर आहे। ऐं उहे इनशाला जीअं फंड्स रिलीज़ थींदा त असांजो कमकार बि शुरू थी वेंदो। वर्क्स एंड सर्विसिस डिपार्टमेंट तव्हां वटि केतिरो फ़ाल आहे? असां वटि फ़ाल आहे। असांजो जेको बि कमकार हलनि था, जेके फंड्स जे हिसाब सां जेको अचनि था, रिलीज़िस थियनि थियूं, उन जे हिसाब सां कम बि थियनि था करस्पॉन्डिंगली। पर उन सां गॾु गॾु हिकिड़ी ॿी आहे जेकी तव्हांखे जनरली जेकी सभिनी ज़िलनि सां मसइलो हूंदो ऐं असांजे ज़िले सां ई मसइलो आहे, त जेके पुराणो बैकअप आहे असां वटि, हाणे जेके 2009 जूं स्कीमूं, 10 जूं स्कीमूं या पुराणियूं स्कीमूं कंप्लीट न थी सघियूं कहिड़े बि हिसाब सां, त उहे बि अञा असांजे ADP जे बुक जो हिसो आहिनि। ठीकु आहे न? उन में हिकु त नंबर ऑफ़ स्कीम्स घणियूं रखिजी वयूं आहिनि ऐं असांजी जेकी फंडिंग आहे, करस्पॉन्डिंग फंडिंग आहे, उहा घटि आहे। हाणे 12 मीटिंग में मतिलबु हिकिड़ी 2-3 त प्रेस जेके आहिनि CM साहिब सां मीटिंग असांजूं बि थियूं, DCs खे घुराए वियो या असांजी टेलीकॉन्फ्रेंस में थियूं, त उते मां इहो ई चयो त साईं जेको असांजो PFC जेको थींदो आहे फार्मूले जे तहत असांखे फंड्स ॾिना वञनि। असांजे जेका बवाद हिकु त बॉर्डर जो ज़िलो आहे, पॉपुलेशन जे हिसाब सां वॾो ज़िलो आहे, आबादी ऐं एरिया जे हिसाब सां बि वॾो ज़िलो आहे, त असांखे फंड्स बि उन हिसाब सां ॾिना वञनि। फॉर एक्ज़ाम्पल शिकारपुर जेको ज़िलो आहे, एरिया में असां थोरो नंढो आहे, पर उनजा फंड्स असांखां वधीक आहिनि। असांखे मिलंदा 56 मिलियन, 560 मिलियन, 56 करोड़, ऐं जेके शिकारपुर खे लॻभॻि बिलियन रुपीज़ जे फंडिंग आहे। हाणे 56 करोड़ में एतिरो ज़िलो टुटी फुटी वियो, जेको पंहिंजी ॿोॾि खां पोइ ऐं मींहनि खां पोइ एॾे वॾे इंफ्रास्ट्रक्चर खे मेंटेन करणु या उनखे ठाहिण लाइ 56 करोड़ इलाही घटि आहिनि। माना इहो मीटिंग्स में मां बि चयो, जेको आई स्टैंड विटनेस टू दिस, त साईं CM साहिबु चयो त तव्हांखे असां PFC जे अवार्ड जे मुताबिक़ असां ॾींदासीं। मां बैकवर्डनेस खे बि वठो, असां बैकवर्ड बि आहियूं, असांजूं रोड रस्ता बि ख़राबु आहिनि, असांखे नुक़सान बि पिया आहिनि ॿोॾनि जे, त असांखे पैसा बि ॾियो ओतिरा, त असां ओतिरो पोटेंशियल जे हिसाब सां त जेको जेतिरी कम जी ज़रूरत आहे नीड जे हिसाब सां कमु त करे ॾेखारियूं था। जैकबाबाद ज़िले जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि
उन्हनि एतिरा फंड्स वठी सघिया आहिनि जेके जैकोबाबाद ज़िले खे स्टेबल करण जे लाइ घुरिबल आहिनि? हर हिकु ज़िले जो पंहिंजे नुमाइंदनि जे हवाले सां वधीक ज़िमेदारी हूंदी आहे। असांजो MNA साहब मीर एजाज़ ख़ान जेखराणी मां घुमी फिरी हिकिड़ो MNA ऐं पंहिंजो ॿिया बि जेके MPs आहिनि उनखे बि 4-4 करोड़ लास्ट हुन में टाइम में मिलिया हुया। हाणे जेके आहिनि जेके 9 साल असांजे फाइनेंशियल ईयर साईं पंहिंजी मर्ज़ीअ सां मुख़्तलिफ़ TMAs में पैसा पंहिंजा MPA फंडनि जा विझराए कढाईंदा रहिया आहिनि। उहो कहिड़ी तरक़ी में हिसो आहे उन्हनि जो? TMA में फंड्स आहिनि ॾिसो एग्जीक्यूटिंग माज़ी में केतिरा ई दफ़ा एजेंसी ज़िले जूं एग्जीक्यूटिंग एजेंसियूं ज़िले में आहिनि या प्रोविंस खां कमु थो थिए। हाणे उहो MNA साहब या MPA साहब ते पाण ते मुनसर थो करे त हू किथे थो बहितर सम्झे त फंड्स यूज। असां एज़ एन ऑफिसर जेको असांजे हथ में आहे असां पंहिंजी भरपूर कोशिशि कयूं था त असां निज़ाम खे बि सही हलायूं ऐं जेको तरक़ियाती कमु आहे उन में बि जेके घुरिबल रिज़ल्ट्स आहिनि उहे अचनि। RDD खे कुझु MPA साहिबान पैसा ॾिना हुया, हाणे उहो बि सभिनी जा ॾाढो आया। उहा बि हिकिड़ी सिंध हुकूमत जे तरफ़ां ई हिकिड़ी ठहियल ऑर्गेनाइज़ेशन आहे जेकी रूरल डेवलपमेंट कराए थी पई। उहा बि एग्जीक्यूटिंग एजेंसी थी सघे थी, RDD जे ज़रिए बि TMA बि थी सघे थी, तव्हांजो ज़िलो बि थी सघे थो, प्रोविंस बि थी सघे थो। जितो बि एग्जीक्यूटिंग एजेंसीज़ आहिनि उहे कमु कनि थियूं पंहिंजे हिसाब सां। जेके हिकिड़ी ॿी ॻाल्हि, तव्हां जैकोबाबाद जे रेवेन्यू डिपार्टमेंट जा बुनियादी तौर ते हेड आहियो जी। जैकोबाबाद जी केतिरी ज़री ज़मीन आबादी जे हेठि आहे, फसल जे हेठि आहे? असांजो तक़रीबन 5-6 लख एकड़ आहे टोटल जेको एरिया आहे। हाणे उन में जेकी असांजी पूरी एरिया जेकी कवर थिए थी उहो 1.25 लख एकड़ आहे जेको ज़री उन में आहे ज़िले जो। असांजी रबी ऐं ख़रीफ़ में बि फ़र्क़ु आहे, पाणी जे हिसाब सां थींदो आहे त रबी में असांजी जेकी आहे टैक्स जी उगाड़ी उहा सुठी हूंदी आहे, 100% हूंदी आहे। माना असांजो ज़िलो न सिर्फ़ु हिन साल पर पोयनि 2-3 सालनि खां बेबाक़ी 100% ईंदो आहे। कुझु विच में टैक्सेशन जी सस्पेंशन थी वई हुई त बोर्ड जे करे उन्हनि जे करे त भई तव्हां न ॾींदव टैक्स। उन साल खां इलावा जेको वरी नयूं आबियानो बि उगाड़ींदो आहे, आबियानो ऐं तव्हांजी ज़री टैक्स ऐं जेके बि उगाड़ींदो आहे। हा उगाड़ींदो। त जॾहिं तव्हां आबियानो उगाड़ियो था त पाणी ॾियण बि तव्हांजी ज़िमेदारी आहे? पाणी ॾियणु इरिगेशन डिपार्टमेंट जी आहे। इरिगेशन जी जेका ADP थींदी आहे उन जो चेक एंड बैलेंस रखण जे लाइ डिप्टी कमिश्नर अथॉरिटी हूंदो आहे। ढल जेकी वरिती वेंदी आहे हाणे जेको इरिगेशन वारा पाणी ॾींदा आहिनि, इरिगेशन जी जेका ADP कमु थींदा आहिनि उन में ADP जे कमनि जे हवाले सां उनखे लुक आफ्टर डिप्टी कमिश्नर कंदो आहे? न उहो प्रोविंशियल गवर्नमेंट जो आहे। प्रोविंशियल गवर्नमेंट जो आहे, पर AC इरिगेशन चवे थो त ADP जा जेके बि कम थियणा हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ डिप्टी कमिश्नर उन्हनि जो मजाज़ आहे त उहो ॾिसी सघे थो, चेक करे सघंदो आहे। जनरली असांजो स्कीम कीअं तव्हांखे मां ॿुधायां त असांजो जेको फॉर एग्ज़ाम्पल रोड सेक्टर आहे या कुझु अहिड़ियूं आहिनि जंहिंमें प्रोविंशियल बजट्स असांजे रखियल हूंदियूं आहिनि ADP में, जीअं इस्पतालूं ठहंदियूं त उन्हनि जूं रिलीज़िस काफ़ी असांजे थ्रू वेंदियूं आहिनि। त असांखे उन्हनि ते त असांखे चङो ख़ासो चेक एंड बैलेंस आहे त भई मां पैसा रिलीज़ न कंदुमि जेसिताईं मां कमु ॾिसां चेक कयां। तव्हांजी सिग्नेचर ज़रूरी हूंदी आहे। ऐं उन इरिगेशन जे हिसाब सां जनरली सिग्नेचर नथी न असांजी सिग्नेचर आहे, न असां वटि उनजी रिलीज़िस ईंदियूं, न ई असांखे उनजी टाइम टेबल या उनजी बजटिंग जी ऑफकोर्स आहियूं। उन में असां चेक कयूं था। हाणे वेझड़ में ई कुझु इलाही ख़र्चु थी चुको हुयो, उन में मां मीटिंग तव्हां ई बल्कि मूंखे यादि आहे तव्हां ई टेलीविज़न ते ई असांजो इंटरव्यू हलायो त उन में असां जेको आहे सो मां चेक बि करायो पंहिंजे AC जे थ्रू। हिननि जी जॉइंट हिकिड़ी विज़िट कराई अथव, पर जिते जिते कम थिया आहिनि उहे ॾिसी करे ॿुधायो। गुज़िरियल 2 सालनि में लॻभॻि को $1.5 अरब जो ख़र्चु थियो आहे इरिगेशन जी बेगारी डिवीज़न ते। कमु किथे थो? उन जे उन में अंदरि बि असां ॿुधायासीं त बाबा छा मसइलो छा हुयो। मसइलो इहो आहे त हाणे हुननि जी जेकी एरिया आहे फॉर एग्ज़ाम्पल जैकोबाबाद जो जेको चङो मुड़ुसु आहे इरिगेशन जो उहो या जेको सखर में वेहे थो त उनजा एरिया वॾा आहिनि। उहो ज़रूरु न आहे त जैकोबाबाद जेतिरा ई हुजनि, जेकी उनखे 500 मिलियन मिलिया आहिनि। बेगारी त इलाही वॾी आहे न, बेगारी त ॿाहिरि बि ज़िले खां ॿाहिरि बि त वञे थी। बेगारी डिवीज़न जो कुझु हिसो शिकारपुर में अचे थो, पर उहे पैसा जेके बि निकिता आहिनि जैकोबाबाद जे हवाले सां कढिया विया आहिनि। जेकॾहिं शिकारपुर जे हवाले सां पैसा निकिरनि हा त उहे उतां जे खज़ाने ऑफिस खां पैसा निकिरनि हा, कंदकोट जे लाइ निकिरनि हा, कश्मीर जे लाइ, त उतां जी ट्रेज़री कमनि जे हिसाब सां तव्हां ॿुधायां थो त जेकी असां जॉइंट विज़िट कराई आहे उन्हनि में जेकी हुननि डिमांड ठाहे ॿुधाई आहे असांखे त साईं असां हे कमु बि करायो आहे, हे कमु बि करायो आहे, हे कमु बि करायो आहे, उन हिसाब सां हुननि कमु करायो। $1.5 अरब इलाही पैसा थींदा। हाणे ईअं मूंखे त ख़बर न पवंदी, असां लेमेन या तव्हांखे बि न पवंदी या मूंखे बि न ख़बर पवंदी त बेगारी में फॉर एग्ज़ाम्पल पिचिंग थी थिए किथे को वीक साइट्स चेक कयूं जिथे हुननि जी दावा आहे त मां 2-3 साइट्स चेक कयूं, पर जनरली मुंहिंजे ACs जेके आहिनि सो उहे साइट्स चेक कयूं। किथे बि फॉर एग्ज़ाम्पल टेल में जेके गड़ी खेरो जे हिसाब सां आहे या जेके ॿिए हंधि आहिनि AC काशिफ़ा मुंहिंजो या तॾहिं 3 ॾींहंनि में जिते हू वठी विया उहो हुननि विज़िट कई आहे। हुननि जी हाणे हू चवंदासीं असां कमु करायो आहे उनखे जेको 6 महीना कमिश्नर बेगारी जी पुछाड़ी खां वठी करे पूरो विज़िट न वञी था सघो न। हा मां वञी सघां थो, पर हुननि जी दावा बि त इन बेगारी ते आहे न। 62 मुख़्तलिफ़ शाखूं निकिरनि थियूं, इन बेगारी मां निकिरनि थियूं, उहे बि तव्हांजे अंडर में अचनि थियूं। बहरहाल माना इहो मामिलो अंधेरे में आहे।
न अंधेरे में न आहे, असां हिन ते पूरी जेको आहे कयूं था। तव्हांजे तफ़सील तव्हांजे जेकॾहिं हिन आहे त मां सुभाणे खां वरी चेक बि कयां थो हिनखे, त जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे पर वरी गुज़री विया, अञा इहो सुभाणे चेक थींदो कॾहिं न प्रोजेक्ट्स में आहे न, पर इहो बि न आहे त इहे 500 जेकॾहिं अरब मिलिया इहो मिलियंस मिलिया अथनि त इहो बि ज़रूरु न आहे त पूरो प्रोजेक्ट जे कास्ट हुजे, अञा थी सघे थो पोयां पैसा रहियल हुजनि हिननि जा पूरे प्रोजेक्ट्स ते। मेंटेनेंस ते जेके हिननि जा ख़र्चा थींदा आहिनि, को बंदि था ठाहिनि, का पिचिंग था कनि, को स्टोन वॉल था कनि, जेको बि आहे त उहो ज़रूरु न आहे त इहो पूरे प्रोजेक्ट जी कास्ट इहा ई हुजे, अञा हूंदा रहियल हुननि जा, उहो मां चेक करे वठंदुसि, इनशाला ॾिसी वठंदासीं त हुन में छा आहे। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढी ब्रेक जो, असां सां वेलकम बैक। मलक साहब इहो ॿुधायो महिरबानी करे, जैकबाबाद ज़िले में माण्हुनि में हिकिड़ो पढ़ाॾो आहे त जॾहिं बि मलक ज़फ़र साहिबु जैकबाबाद पहुचंदा आहिनि ऐं बम ज़ाहिर थींदा आहिनि, इहो छा ॻाल्हि आहे, इहो छो थो थिए? मुझे ॻाल्हाइण में अहिड़ी त ॻाल्हि काथी आहे, तव्हांजे लफ़्ज़ ॿुधो त शहर में कहिड़ी ॻाल्हि काथी, पूरे ज़िले में पढ़ाॾो आहे। न मूंखे त लॻे थो हिते बि अहिड़ी ॻाल्हि कान ॿुधण में आई। तव्हांजा अगरि राय आहे त तव्हां डिसएग्री था कयो हिन सां, ईअं न आहे। मां त एग्री नथो कयां, मलक ज़फ़र कहिड़ा चैलेंज को एस पी त न लॻाईंदो, कॾहिं बि को एस पी न चाहींदो त हुनजे इलाइक़े में या इवन एस एच ओ बि न चाहींदो कोई बि न, अलाह न करे। जॾहिं बॉर्डर जो डिस्ट्रिक्ट आहे, इहो जेको बमनि जो इशू आहे इहो ओवरऑल पाकिस्तान जो आहे, दहशतगर्दी सॼे पाकिस्तान में थिए पई, हीउ बॉर्डर जो ज़िलो आहे, बलोचिस्तान जो बॉर्डर आहे। ऐं हींअर जीअं पोयां ट्रेन में मुंहिंजो ख़्यालु आहे लास्ट टाइम ट्रेन ते बि ठुल में एॾो वॾो वाक़ियो थियो, उन महिल शायदि मलक ज़फ़र इक़बाल हिते एस पी न हुयो। मलक ज़फ़र इक़बाल को ज़ाती तौर ते मूंखे पर्सनल का शिकायत कोन्हे, त माण्हुनि जी राय आहे त मां चयो शायदि लास्ट टाइम हींअर ठुल में हिकिड़ो ट्रेन जो वाक़ियो थियो, तव्हांखे यादि हूंदो, उन महिल शायदि मलक ज़फ़र इक़बाल एस पी न हुयो हिते, यादि अचे थो तव्हांखे? हलो अल्लाह करे मलक ज़फ़र इक़बाल कामयाबु रहे। पर जैकबाबाद ज़िलो बलोचिस्तान सां उनजो सरहदूं लॻनि थियूं, बलोचिस्तान ॾाढो हिकिड़ो सेंसिटिव सूबो आहे। जैकबाबाद ज़िले जी जेको हदूं आहिनि न सिर्फ़ु बलोचिस्तान सां पर कन हवालनि सां पंजाब सां बि लॻनि थियूं, छो जो अॻूणो बाइफर्गेशन को अॻु में जेको कश्मीर डिस्ट्रिक्ट हो उहो जैकबाबाद में ई शामिलु हूंदो हो, त हाणे बि उन इलाइक़े जी नेचर साॻी आहे। जैकबाबाद उन जाइ ते मौजूदु आहे जिते ॾोहारनि जो हिकिड़ो जेको नेटवर्क आहे उहो तक़रीबन घोटकी जे कचे खां वठी करे झलमक्सी जे पहाड़नि ताणी इहो हिन जो हिकिड़ो नेटवर्क आहे, जेके इहे ट्रांज़ेक्शन कंदा आहिनि ॾोहनि जी, ॾोहारी इहो उनजो हिकिड़ो अलॻि कबीलो आहे, को ॾोहारी हिकिड़े कबीले जो न हूंदो, ॾोहारी पाण कबीलो आहे। सही आहे, इन्हनि जी पूरो हिकिड़ो रूट ठहियलु आहे, त इन नेटवर्क खे तोड़ण जे लाइ या अहिड़े क़िस्म जो को तव्हांखे चैलेंज साम्हूं आयो आहे, तव्हां छा इनखे एनालाइज़? एक्चुअली हींअर तव्हां ॾिसो अलहमदिल्ला मुंहिंजे डिस्ट्रिक्ट में हींअर को बि किडनैपिंग कोन्हे हिन वक़्तु, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन बिल्कुलु हर माण्हू खे ख़बर आहे त डिस्ट्रिक्ट जैकबाबाद जी कीअं, बिल्कुलु अल्लाह जी वॾी महिरबानी आहे, असां वटि को बि अहिड़ा इशू न आहिनि जे लॉ एंड ऑर्डर जो कोई इशू मुंहिंजे डिस्ट्रिक्ट में हिन टाइम ते कोन्हे, बाक़ी अॻियां त उहो त कंहिंखे ख़बर न आहे। बाक़ी रही ॻाल्हि तव्हां जेके इशूज़ ॿुधायो था, हिन में जॾहिं बि पाणी जी सोख थींदी आहे, हाणे जीअं वाहन में पाणी लही वियो आहे, त हीअ 6 महीना यकीन असांखे चैलेंजिस अचनि था, ॿियनि डिस्ट्रिक्टनि खां माण्हू अचनि था, क्राइम कनि था, किडनैपिंग थिए थी, या को अहिड़ो वॾो को ॾोह क़िस्म जो थिए थो, त जॾहिं पाणी 6 महीना लहे थो पोइ हिन डिस्ट्रिक्ट खे वधीक चैलेंजिस अचनि था। अदरवाइज़ जॾहिं पाणी हूंदो आहे त पोइ कुझु रस्ता हूंदा जिते पुलिस जी असीं पिकटिंग लॻाईंदा आहियूं त 6 महीना ब्रेक थी वेंदो आहे क्राइम। माना ख़ासि तौर ते सियारे जी मौसम में जॾहिं पाणी वाहन मां लही थो वञे, पोइ छाजे लाइ रस्ता बिल्कुलु ओपन थी वेंदा आहिनि, सॼा वाह सुकी वेंदा आहिनि, पोइ माण्हू वाहन मां बि अचनि था, पुलनि तां बि गुज़री था अचनि, पोइ कंदकोट बि लॻे थो असांखे, हितां बलूचिस्तान बि लॻे थो, जाफराबाद बि लॻे थो, कंबर आहे, हितां लाड़कानो, शिकारपुर, सभु डिस्ट्रिक्ट खे तक़रीबन सिंध जा बि लॻनि था, पंजाब जो बॉर्डर बि लॻे थो ऐं बलूचिस्तान बि लॻे थो। तव्हां रोड रॉबरी खे रोकण जे लाइ छा तरीक़ेकार था? असांजी रोड रॉबरी जे लाइ राति जो पिकनिक कंदा आहियूं। तव्हां हाणे असांजो मेन असां वटि जेको रोड आहे शिकारपुर वारो, तक़रीबन 1 किलोमीटर ते पिकेट लॻल आहे, इन जे करे अल्लाह जी महिरबानी अहिड़ी रोड रॉबरी जा न पहिरीं बि मां रहियो आहियां हिते, सेकेंड टाइम आयो आहियां, रोड रॉबरी जा इशूज़ एतिरा असांजा नथा अचनि। वधि में वधि हीअं डिस्ट्रिक्ट में का वञे थी त का मोटरसाइकिल जो इशू अचे थो त मोटरसाइकिल जी स्ट्रीट क्राइम आहे, स्ट्रीट क्राइम बि एॾी कंप्लेंट मूंखे न मिली आहे। हींअर मूंखे लास्ट महीनो गुज़री वियो आहे, उन में अहिड़ी को 1-2 मोटरसाइकिलनि जी शिकायत आई आहे कि मोटरसाइकिल जी स्नैचिंग थी। मलक साहब तव्हां जैकबाबाद जे शहर जे कारोबारी माण्हुनि सां कॾहिं वेझड़ाई में वेही का कचहरी कई आहे? उन्हनि खे ॿुधो अथव हू भतो था भरीनि वेठा? न, मूंसां बिल्कुलु रोज़ु मिलनि था। तव्हां अगरि कंहिंजो नालो खणो त मां तव्हांखे ॿुधायां त कहिड़ो तव्हां चओ था त
केरु जेको चिटे कारोबारी लफ़्ज़ में माण्हू आहे पंहिंजो नालो खणी ॿुधाईंदो त साईं मां भतो ॾियां थो, पोइ वरी उनखे जीअरो बि त रहणो आहे न। लेकिन हाणे जेको कंप्लेंट न कंदो त उनजो असांखे बि ख़्वाब न रहंदो त छा थियो आहे। तव्हांजी एक्चुअली दीवान कम्युनिटी ते वेठी आहे, DI बि छा थी करे, तव्हां वटि का रिपोर्ट कोन्हे? असां वटि रिपोर्ट बिल्कुलु आहे। असांजी जेकी हिन जा बिज़नेसमैन शहर में रहनि था, दीवान कम्युनिटी घणी रहे थी, उनजे अॻुवाननि सां डेली न त ॿिए ॾींहुं मुंहिंजी लाज़मी मुलाक़ात थींदी आहे। हर महीने ठुलमो दीवान लॾियो पियो वञे। मुंहिंजो त ख़्यालु आहे को बि लॾियो न आहे। तव्हां को नालो खणो, मूंखे त यादि कोन थो पए। पोइ तव्हां लास्ट सभिनी ॻाल्हियुनि को डिनाई कंदा रहंदो, पोइ त वाकई हिते तव्हां वधींदो ॾिसो न, आहे। का पॉइंट ॿुधायो त हिन ॻाल्हि ते हीअं थियो आहे। तव्हां हाणे तव्हां जनरली हिकिड़ी ॻाल्हि तो मां तव्हांखे ॿुधायां थो, पूरे डिस्ट्रिक्ट में जेतिरो बि तव्हां लॉ एंड डिस्ट्रिक्ट जैकबाबाद जे अंदरि बि अॼु तव्हांखे ॿुधायां थो, मूं वटि को किडनैपिंग न आहे, मूं वटि को लॉ एंड मसइलो न आहे। तव्हां सिटी में सर्वे कयो ऐं तव्हां माण्हुनि जा व्यूज़ वठो, तव्हांखे ॿुधाईंदा माण्हुनि जी सिचुएशन कीअं आहे हिते। बाक़ी रही ॻाल्हि आहे जनरल इशूज़, डेफिनेटली पुलिस में हेॾो सारो सिस्टम आहे, क्राइम बि थींदो आहे, डिटेक्शन बि थिए थी, रिकवरी बि थिए थी। असांजो जर्नलिज़म जो पेशो ई अहिड़ो आहे त असांखे माण्हुनि जे अंदरि वञिणो पवंदो आहे, माण्हुनि सां उन लेवल ते हेठि लही वञिणो पवंदो आहे। उनजे करे असां उन बिहाफ ते ॻाल्हि था कयूं त जैकबाबाद जो माण्हू ॾाढो ख़ौफ़ में आहे, कारोबारी तबिको ख़ौफ़ में आहे। कारोबारी ख़ासि तौर ते असांजी जैकबाबाद में 80-85% कारोबार हिंदू कम्यूनिटी जो आहे। जी हा, त उन्हनि खे इलाही सारा थ्रेट्स आहिनि मलिक साहब। तव्हां कॾहिं उन्हनि खे उन जा जेके कारोबारी चङा मुड़ुस आहिनि उनखे घुराए कॾहिं उन सां कचहरी त कयो, उन्हनि खां ॾुख सूर पुछो त सही। तव्हांखे पर्सनली ख़बर आहे त मुंहिंजी हुन सां केतिरी वेझड़ाइप आहे, छो जो तव्हां बि जैकबाबाद जा आहियो ऐं मां बि जैकबाबाद में SP आहियां। मुंहिंजो ख़्यालु आहे हर ॿिए ॾींहुं हिननि जे जेकी बि दीवान कम्युनिटी जा माण्हू आहिनि मूंसां मिलनि था, मुंहिंजी ऑफिस में अचनि था ऐं मां बि तव्हां वांगुरु बिल्कुलु हुनखे वेझो आहियां ऐं ॾाढो ईज़िली ऑफिस में वेंदो आहियां। मूंखां मिलण बि हुनजो आसानु आहे ऐं अगरि तव्हां हिन प्रोग्राम में हुननि कंहिंखे घुरायो आहे त मुंहिंजो ख़्यालु आहे बेस्ट हो, ताकी पोइ आम्हूं साम्हूं ॻाल्हाए वठूं हासीं। अहिड़ो मूंखे का कंप्लेंट न आहे। चवणी आहे त पंहिंजो सहाफ़त ऐं पुलिसिंग जी हा, जेसि ताईं उन्हनि जी इंफॉर्मेशन पुअर हूंदी आहे उहो टोटली फेलियर हूंदा आहिनि। थी सघे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। तव्हांजी इंफॉर्मेशन पुअर त न आहे? उहो पोइ मुंहिंजे ख़्यालु आहे पब्लिक जी राय हुअणु खपे हिन में। तव्हांजी मुंहिंजी त ॿई ॼणा त बहस थी लाज़मी। मुंहिंजो ख़्यालु आहे हिन में पब्लिक जी राय वठणु खपे असांखे। भला बलूचिस्तान को के थ्रेट्स आहिनि छा उन साइड बलूचिस्तान खां उन साइड ॾांहुं के थ्रेट्स आहिनि जिन ते तवजो ॾिसो ॾियणु न, हिते खपे? आहिनि, हिते अहिड़ी कम्युनिटी रहे थी जेकी बलूचिस्तान में उनजा माइट रहनि था, हिते बि रहनि था। विच में हिकिड़ो बॉर्डर आहे सिर्फ़ु त जीअं हाणे बलूचिस्तान आहे, सिंध आहे, अदरवाइज़ टोटली हिते उहा कम्युनिटी रहे थी जेकी सेम जैफराबाद में रहे थी या पुणे बलूचिस्तान में रहे थी ऐं वेझा वेझा जेकी बि माण्हू हिते रहनि था। हुननि जे पाण में अगरि को ज़ाती क़बीला झगड़ा आहिनि या को संगावती ते मसइला आहिनि, उहे इशूज़ आहिनि। अदरवाइज़ इहे उहे ई क़ौमूं आहिनि जेकी जैफराबाद में आहिनि, उहे लहनि था। थ्रेड्स अॻियां जीअं शिकारपुर थियो, सखर थियो, जे हितां अॻियां वञनि था। असां वटि मेन प्रॉब्लम अचे थो हिननि जा ज़ाती जेकी झगड़ा हूंदा आहिनि, जहिड़ा आहिनि, उन्हनि जो प्रॉब्लम अचे थो। उन्हनि इलाइक़नि में कचे वारे पासे ॾांहुं थ्रेड्स आहिनि जिते धाड़ेल कल्चर ॾाढो सघारो आहे। शिकारपुर जो कचो हुजे, घोटकी जो कचो हुजे, इन्हनि पासनि ॾांहुं या कंदकोट जो कचो हुजे, कचे वारे इलाइक़नि मां ॾाढो उन्हनि खे थ्रेड्स हुजनि था। बलूचिस्तान ॾांहुं वाक़ई विजिलेंस थियणु खपे पुलिस इंतिज़ामिया खे, पर डिविजनल सतह ते DIG जी पंहिंजो सरबराही में तव्हांजी गॾिजाणी मुख़्तलिफ़ ज़िलनि जे SPs जी थींदी हूंदी। तव्हां नथा सम्झो त जैकबाबाद जे SP ऐं जाफराबाद बलूचिस्तान जे SP जी बि हर महीने गॾिजाणी थियणु खपे, जेके हिक ॿिए सां इंफॉर्मेशन शेयर करण सां गॾोगॾु हिकिड़ी का मज़बूत कोऑर्डिनेशन रखनि, जंहिंसां अमन अमान में इलाही सारो फ़ाइदो थींदो, जेको थींदी ई न आहे मीटिंग। जाफराबाद जो DPO मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त आहे ऐं मुंहिंजी हर 15 ॾींहं हुन सां मीटिंग थींदी आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु 2-3 ॾींहं फ़ोन ते ॻाल्हाईंदो आहियां। तमामु ईमानदार माण्हू आहे। डिपार्टमेंटल या दोस्ती वारी गॾिजाणी? न, उनखे जॾहिं दोस्ती रखंदासीं त डिपार्टमेंटल ॾाढो आसानु कमु थी वेंदो आहे। ऐं शिकारपुर जी वर्किंग तव्हांखे लिखियलु कोन्हे। जावेद जिसकाणी साहिबु जॾहिं खां शिकारपुर में लॻो आहे, उनजी बि वर्किंग मुंहिंजे बॉर्डर डिस्ट्रिक्ट आहे ऐं उते जो कचो बिल्कुलु हींअर कोई अहिड़ा इशू कचनि में कोन्हे। बाक़ी जाफराबाद जी तव्हां ॻाल्हि कई आहे त उते बि तव्हांखे ख़बर आहे शाह साहिबु लॻल आहे ऐं सुठो हिकिड़ो ईमानदार ऑफिसर आहे ऐं यकीनन अगरि उहो उते कमु करे थो त कोऑर्डिनेशन मुंहिंजी बिल्कुलु हुन सां आहे ऐं मीटिंग बि थींदी हुन सां हुन सां गॾिजाणी थींदी रहंदी बिल्कुलु थींदी रहंदी ऐं बहितर कोऑर्डिनेशन आहे। अल्लाह जी वॾी महिरबानी आहे, फर्स्ट क्लास, हिन में को शक न आहे, डाउट न आहे। अच्छा राजा साहब, जाफराबाद जे SP ऐं जैकबाबाद जे SP जी त हिक ॿिए सां कोऑर्डिनेशन थींदी रहंदी आहे, पर जैकबाबाद जे DCO SP जी केतिरी कोऑर्डिनेशन आहे? असांजी थींदी रहंदी आहे कोऑर्डिनेशन। असांजी लास्ट पोलियो जी जेके मीटिंग्स आहिनि, मुंहिंजे ख़्याल में जनरली ॻाल्हायां त पाकिस्तान में असां पहिरीं जेकी बॉर्डर मीटिंग असां ई कईसीं,
जंहिंमें असां पोलियो जे हिसाब सां जेके उन्हनि जूं टीमूं आहिनि हेॾे होॾे कोऑर्डिनेशन सां असां कमु कयोसीं। उनखां अलावा जेके क्रावन ते अॻु में पोइ ॿिनि टिनि महीननि पहिरियां जेको मसइलो थियो हुयो उन ते बि असां SP बल्कि SP ऐं DC मुंहिंजे ऑफिस में हिते आयल आहे, हिते मीटिंग थी, उहो असांजी कोऑर्डिनेशन आहे। उन कोऑर्डिनेशन जा कहिड़ा नतीजा आया? असां मिनट्स बि कढियासीं उन्हनि जो, असां पंहिंजे प्रोविंशियल जेको आहे हेडक्वार्टर पोलियो वारनि जा असां उन्हनि खे बि अप्राइज़ कयोसीं त असां छा था कयूं पिया। ऐं पोलियो जी जेकी कैंपेन असांजी ॾाढी ज़बरदस्त वई उन हिकु हवाले सां। किरायनि जे हवाले सां जेको मसइलो थियो, गाॾियूं रोकियूं वयूं, हड़ताल वग़ैरह थी, उहो बि मसइलो असां रिज़ॉल्व कयोसीं। भले तव्हांखे जेके मुख़्तलिफ़ तव्हांजूं टीम्स वञनि थियूं ॻोठाणे इलाइक़नि में, उन में सिक्योरिटी जी ज़रूरत पवे थी? हा, असांजो पंहिंजो बिल्कुलु हिकिड़ो प्लान आहे, कंटिजेंसी प्लान आहे, जंहिंजे ते SP साहिब खे बि असां वक़्तनि फ़वक़्तनि ॿुधाईंदा रहंदा आहियूं ऐं हिननि जो बि फुल सपोर्ट हूंदी आहे असांखे त जिते जिते टीमूं वञनि त उनखे सिक्योरिटी कवर ॾिनो वञे। ऐं हूंदो आहे, हर दफ़े हूंदो आहे, हर कैंपेन। असांजी हाणे पोलियो जी कैंपेन हर महीने हर 15 ॾींहं बि थिए थी पई। रजा साहब, तव्हांजे ज़िले में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि, के काउंसिल आहिनि, के डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे अंडर बि अचनि था। उन्हनि में खोड़ सारा आहिनि वाक़ई तव्हांजे अंडर बि न ईंदा हूंदा, जीअं तव्हां इरिगेशन जी ॻाल्हि कई। हिते त जेकाबाद में फॉरेस्ट जो डिपार्टमेंट गैर फ़ाल आहे, हिते पंहिंजो फिशरीज़ वारो खातो गैर फ़ाल आहे, हिते लाइव स्टॉक गैर फ़ाल आहे, एग्रीकल्चर गैर फ़ाल आहे। इहे समूरे जो समूरा डिपार्टमेंट गैर फ़ाल पिया आहिनि। भला इन तव्हांजी नज़र छो न वेंदी आहे? हूंदी आहे, असां त मीटिंग्स में पंहिंजे घुराईंदा रहंदा आहियूं। हाणे हुननि जूं पंहिंजूं बजट्स आहिनि, पंहिंजा टारगेट्स आहिनि डिपार्टमेंट्स सां मुख़्तलिफ़ जेको आहे सो जनरली जेके डे टू डे अफेयर्स आहिनि असांजा, या एडमिनिस्ट्रेशन जे हिसाब सां जॾहिं जॾहिं असांजो हुननि सां तालुक़ु थिए थो, कोऑर्डिनेशन जे हिसाब सां या ॿियनि कमेकारनि जे हिसाब सां, त असां उन्हनि खां चेक बि कंदा आहियूं, उन्हनि खां पंहिंजी प्रोग्रेस बि वठंदा आहियूं ऐं मसइला जेके हूंदा आहिनि उनजा असां शेयर कंदा आहियूं। हाणे उहो जेकॾहिं आहिनि ऑफिसूं हलाइनि था पिया पंहिंजो, हुननि में मुंहिंजे हिसाब सां पर तव्हांखे खपे न त तव्हां हुन ते सरप्राइज़ विज़िट करे ॾिसो। तव्हां डिस्ट्रिक्ट हेड विज़िट आहियो, कंदा आहियूं, सरप्राइज़ विज़िट करे तव्हां उन्हनि जे सेक्रेटरी सां छो नथा करस्पॉन्डिंग कयो? डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर सां त मुंहिंजूं इलाही मुलाक़ात थींदियूं रहंदियूं आहिनि। वणकारी शहर जे हिसाब सां मां जेके जो DC हाउस जे ॿाहिरां ऐं जिम खाने जे ॿाहिरां हिते तव्हांजे जेके KG स्कूल में जेके वणकारी असां करायूं पिया उन सभिनी जे सिलसिले में मुंहिंजी मीटिंग थींदियूं रहंदियूं आहिनि। ऐं हुननि सां जेके इशूज़ आहिनि, कुझु चवंदा असांखे फंड्स जा इशूज़ आहिनि, असांखे कुझु अहिड़ा आहिनि त हिकिड़ो डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर आहे जेको 4-5 ज़िलनि खे ॾिसे थो पियो। हाणे हुननि जो पंहिंजी डिपार्टमेंटल इशूज़ आहिनि जेके मूंखों बियॉन्ड आहिनि। माना असां एटलीस्ट हुननि खे पंहिंजे कमे कारे या ज़िले जे कमे कारे त असां हुनखे चेक कंदा आहियूं, पुछा गछा कंदा आहियूं। हाणे जेकी शयूं ॿाहिरि आहिनि उहे डिपार्टमेंट्स ॾिसनि, हुननि जा सेक्रेटरीज़ ॾिसनि। नाज़रीन, असांजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, पर प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढी ब्रेक जो। असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में ॿीहर भलीकार। SP साहब, इहो ॿुधायो महिरबानी करे, जैकबाबाद जे अक्सर करे रेलवे ट्रैक्स ते माज़ी में जीअं तव्हां ॻाल्हि कई त ख़ासि तौर ते असांजो हिकिड़ो ई रेलवे ट्रैक आहे जितां अकेली ट्रेन वेंदी आहे, ख़ुशहाल खटक। जी हाँ, सदाईं हादसनि जो शिकार। जी हाँ। ऐं हिते जॾहिं बि राति जो ट्रेन पहुचे थी त सिक्योरिटी क्लियरेंस न हुजण जे करे मुसाफ़िर भोॻींदा आहिनि। बलूचिस्तान ॾिन वेंदी आहे ट्रेन, उहो उते वीचारा रहिजी वेंदा आहिनि। ऐं हिते केतिरा ई भेरा बोगियुनि खे बाहि लॻी आहे। उहो रेलवे पुलिस जी कमज़ोरी आहे या कंहिं उनजा ॿिया सबब आहिनि। इहे रेलवे ट्रैक्स कीअं सिक्योर थींदा? हाणे त असां रेलवे जे SP सां जेको असांजी मीटिंग थी आहे लास्ट, उन में कुझु हुननि बि डिप्लॉयमेंट कई आहे, असां बि कई आहे। तक़रीबन 38 जवान्स असांजा लॻा आहिनि, पिकेट्सूं लॻायूं आहिनि असां हाणे ट्रैक ते बि। ऐं ॿियो असांजो ठुल में जेको थाणो नओं बि असां खोलियो आहे, ठुल C जे नाले सां PS खोलियो आहे नओं। सिर्फ़ु इन नओं थाणो आहे, C सेक्शन। इन खे असां सिर्फ़ु फोकस इहो कयो त ही ट्रैक जे लाइ उतां खे वेझो आहे। 2 दफ़ा उतां ई इंसिडेंट थियो जेको ठुल जो C सेक्शन नाले सां थाणो खोलियो वियो। उन सां काफ़ी हाणे सिक्योरिटी जो अलाह जी महिरबानी आहे, उते इशू कोन थो थिए। बाक़ी असीं डिप्लॉयमेंट असीं बि कंदा आहियूं ऐं रेलवे वारा बि असां सां गॾु कंदा आहिनि इन ट्रैक जे हिफ़ाज़त। तव्हां बि उते, तव्हांजो बि गश्त हुजे? बिल्कुलु न, पेट्रोलिंग बि कई आहे असां, वधाई आहे। प्लस में असांजी पिकटिंग कराई आहे उते। हाणे असां ट्रैक ते पिकटिंग कराई आहे? न, रूट ते जेके तव्हां ॿुधायो त उन सां गॾु जेके रोड वञे थो, रस्तो वञे उन सां तव्हां पिकटिंग कराई आहे। ऐं अगरि को अहिड़ो थ्रेड वग़ैरह जॾहिं ट्रेन खे हूंदो आहे त पोइ असां हुनखे, असांखे रेलवे वारा ॿुधाईंदा आहिनि, असीं पंहिंजी फोर्स हुननि खे ॾींदा आहियूं। जेकी शइ हुनखे हेल्प खपंदी आहे असीं हुनजी कंदा आहियूं। पर हिन ट्रैक्स ते 2-3 धमाका थिया आहिनि, उनमें कोई ॾोहारी पकड़ियो बि आहे या न? हाँ, रिसेंटली लास्ट मूंखे ॿुधायो अथनि जेको हुयो हुन में हिकिड़ो माण्हू बि पकड़ियो वञनि, चालान बि थियो आहे, जेको तव्हांखे बि मुंहिंजे टाइम में न हुयो, मूंखां पहिरीं जो वाक़ियो आहे। ऐं हुन में ॿुधाइनि त हिकिड़ो एक्यूज़ पकड़ियो हुन में। लिंक्स रोड जेके आहिनि तव्हांजा ठुल खां जैकबाबाद,
जैकबाबाद खां गढ़ी खेरो, जैकबाबाद खां शिकारपुर, जैकबाबाद खां जाफराबाद तरफ़ वेंदड़ जेके रस्ता आहिनि उहे केतिरा महफ़ूज़ आहिनि? एॾो अलाह जी महिरबानी आहे, असां राति जो असां वटि को कार्रवाई कराईंदा आहियूं, जो बसूं जेके कोइटा में अचनि थियूं उन्हनि खे असीं पुलिस जी कार्रवाई कराईंदा आहियूं। अदरवाइज़ को अहिड़ो ख़ासि इशू कोन्हे, सेफ हूंदा आहिनि राति जो असांजी पिकटिंग तमामु घणी राति जो हूंदी आहे ऐं ॾींहं जो अहिड़ो को इशू नथो अचे। राति जो असांखे कॾहिं कॾहिं हूंदो आहे, असीं पोइ डिप्लॉयमेंट बि कंदा आहियूं, SHO जी पेट्रोलिंग बि वधाई आहे, कुझु हेडक्वाटर में गाॾियूं कढंदा आहियूं, कुझु नफ़री हेडक्वाटर में लॻाई आहे, इन जे करे रोड्स ते तक़रीबन सिक्योरिटी जे हवाले सां अहिड़ो इशू न आहिनि। से तव्हांजे लिंक रोड ठुल ते ताज़ो ई तव्हांजो पुलिस मोबाइल जे ड्राइवर खे यरगमाल बणाए पियो, इहे कीअं सिक्योर आहे? न, ईअं न थियो आहे, उहा न्यूज़ ख़बर ग़लति लॻल हुई। पुलिस सां हुनजो एनकाउंटर थियो आहे, उन्हनि जी वारदात करण जी कोशिशि कई आहे, त ड्राइवर वटि वेपन न हुयो, जी फायरिंग थी आहे त उहो पंहिंजो कंहिं जॻह ते राति जो अकेलो ड्राइवर गश्त कंदो आहे छा मोबाइल में? न, SHO हुयो न, जी फायरिंग थी, हुननि जी SHO सां जॾहिं फायरिंग थी त ड्राइवर वटि वेपन न हुयो, उहो पंहिंजी गाॾी छॾे हेठि जी ॻोठ ॾे उहो बतियूं ॾिसण में आई त लाइट ॾे मुंहुं करे हलियो वियो। उहो तव्हांजी न्यूज़ लॻल हुई त भई किडनैप थी वियो आहे, अदरवाइज़ अहिड़ो इशू कोन्हो। SHO ऐं जेकी ॿ जवान सां गॾु हुया उन्हनि एनकाउंटर पियो कयो हुन सां, ऐं ड्राइवर पंहिंजी मोबाइल छॾे पंहिंजी सेफ साइड ॾिसी साइड ते निकिरी वियो। माना हुन में कोई अहिड़े क़िस्म जो इंसिडेंट न थियो हो, कोई अहिड़ो वाक़ियो न हो? न, वाक़ियो थियो, एनकाउंटर थियो आहे, लेकिन तव्हां जेकी हुई त ड्राइवर किडनैप गिरफ़्तार थिया न, उहे न थिया आहिनि। हाणे 3-4 ॾींहं थिया आहिनि, इंशाअल्लाह ताला हुन में सां कुझु नाला क्लियर थिया आहिनि, अरेस्ट थींदा बिल्कुलु। जैकबाबाद ज़िलो सिविल इंतज़ामिया जे हवाले सां केतिरो दुबई आहे? माशाल्लाह साईं, असांजो जेको ज़िलो आहे लॉ एंड ऑर्डर जे हिसाब सां सेफ आहे। मतिलबु मां इहो हिकिड़ी प्रोविंशियल लेवल ते बि हिकु अधु मीटिंग में ज़रदारी साहिबु असांखे घुरायो, एक्स प्रेसिडेंट साहिबु घुरायो हुयो, उन में बि मुख़्तलिफ़ ज़िलनि जे SPs बि ॿुधायो पियो, DCs बि ॿुधायो पियो। तॾहिं खां वठी असां वटि जेके केसिस आहिनि या इंसिडेंट्स आहिनि, अहिड़ा अलहमदिल्ला को बि अहिड़ो को वॾो वाक़ियो या फॉर एग्ज़ाम्पल किडनैपिंग आहे, जेतिरी स्टेटिस्टिक्स किडनैपिंग जी शिकारपुर में असांजे लॻवार ज़िले जी, ओतिरो असां वटि अहिड़ी का बि ॻाल्हि कान आहे। या फॉर दैट मैटर माण्हू आराम सां गाॾियूं वाॾियूं कढी राति जो बि घुमी सघनि था, कोई अहिड़ो बि मसइलो कोन्हे, अलाह ख़ैर करे। हा, कारोकारी या जेके क़बाइली जहिड़ा या इहे मसइला आहिनि, इहे आहिनि, उन्हनि जी रिपोर्टिंग आहे क्राइम जी, तव्हां अख़बारुनि में बि पढ़ूं था। रजा साहिबु, तव्हां सिविल इंतज़ामिया जा हेड आहियो, तव्हांजे कमनि में का सियासी मुदाख़लत आहे? सियासी मुदाख़लत थोरो डिफाइन कयो, कीअं? मुख़्तलिफ़ फ़र्ज़ कनि, तव्हां डिस्ट्रिक्ट हेड आहियो, तव्हां मुख़्तलिफ़ प्लान कंदा हूंदव, तव्हांजी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिकिड़ी इम्प्लीमेंट कराइण जो तरीक़ेकार हूंदो इंतज़ामिया जी तरफ़ां, उन में का रुकावट बणिजे थी सियासी मुदाख़लत त बाबा हीअ अमल न कयो, हीअ का जेको तपेदार आहे हिनखे हेॾे बदिली न कयो, हीअ जेको मुख़्तियारकार आहे हिनखे हिन तालके ते न पर हिन ते रखो, ऐं हीअ जेको तरक़ियाती मनसूबो आहे इन फ़िलाणे मनसूबे जा पैसा हाली हिनखे ॾेई छॾियो, मुख़्तलिफ़ क़िस्म जी मुदाख़लत थींदी आहे। ॿिनि हिसनि में विरहां, हिकिड़ो त आहे डेवलपमेंट रिलेटेड जेके इशूज़ आहिनि। डेवलपमेंट में कानूननि, माना असांजी जेकी डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट कमेटी आहे, उन में सियासतदान असांजा सम्झो करे उन कमेटी जा चङा मुड़ुस बि विहंदा बि असां एज़ अ सेक्रेटरी उन में कमु कंदा आहियूं। प्रायोरिटी जेको सेट करणु आहे उहो आहे डेफिनेटली असांजे थ्रू थियनि थियूं, पर पॉलिटिशियंस खे उन में बि रोल आहे त उहो ॿुधाइनि, छो त अवामनि जा नुमाइंदा आहिनि। 60-70 हज़ार वोट या 50,000 वोट खणी हिकिड़ो नुमाइंदो अचे थो, ऐं उन्हनि खे प्रोविंशियल जे हिसाब सां बि फॉर एग्ज़ाम्पल फंडिंग बि कॾहिं कॾहिं डायरेक्ट थींदी आहे MPs MNS खे, तव्हां ख़र्चु कयो हीअं, त उन हिसाब सां त इन्वॉल्वमेंट हूंदी आहे उन्हनि जी, त साईं असां वटि हीअं न थिए हीअं थिए, या कॾहिं कॾहिं उन्हनि जे प्रायोरिटीज़ ते जेको आहे सोचणो पवंदो आहे। बाक़ी रहियो ॿी ॻाल्हि जेकी एडमिनिस्ट्रेशन डे टू डे अफेयर्स जी आहे, साईं तपेदार बदिली कयो, उन मुंहिंजे ख़्याल मुंहिंजे अचण खां पोइ हिकु अधु तपेदार बि बदिली मुंहिंजो ख़्यालु हिकु कयो हूंदो या ॿ कया हूंदा, अहिड़ी का इन्वॉल्वमेंट काई कान्हे। नई असांखे मुख़्तियारकार जे हिसाब सां कोई चवंदो आहे त हीअं कयो हीअं न कयो, त अहिड़ी का मुदाख़लत न आहे। हा, डेवलपमेंट जे कमनि में छो त हुनजो रोल आहे, उते मुदाख़लत हूंदी आहे, मुदाख़लत न चइजे, उते उन्हनि जी प्रायोरिटी हूंदी आहिनि जेके सियासी असर क़बूल न कंदा? न, ज़रूरत न आहे न, जिते ज़रूरत हूंदी त असां कंदासीं। जेकॾहिं फंक्शनली कंहिं माण्हू जे ख़िलाफ़ शिकायत आहे, न त गवर्नमेंट कम ज़रूरत वारा किथे थींदा न, माना मां ज़हन जेको आहे या जेको असांजो लीगली स्पीकिंग त हर ऑफिसर खे पुराणे लॉ में बि हुयो असांजे जेको हुयो त 2 खां 3 साल रहणु खपजे हिकिड़ी स्टेशन ते, ठीकु आहे न, त पोइ तपेदार हुजे मुख़्तियारकार हुजे त इशूज़ खे सम्झे बि साईं, को प्लानिंग करणी अथसि उहा बि सही नमूने करे सघे, हे करे सघे। 2 साल हिते त इहो बि रिकॉर्ड रहियो आहे, 2 खां 3 महीना DC बि रहिया हूंदो। ॾिसो न, उहो अगेन उहो थी थो वञे त भई उहो छापे कयो, उन कम में का कोताही कई हुजे या का ॻाल्हि कई हुजे, प्रोविंशियल CM साहब वेठो आहे उनजे तरफ़ां या चीफ सेक्रेटरी आहे, असांजी प्रोग्रेस जे हवाले सां तरक़ियाती मनसूबनि में रक़म जी विर्छ जी ज़िमेदारी डिप्टी कमिश्नर जी आहे। जी जी, 530 मनसूबा तरक़ियाती मनसूबा जैकबाबाद में हलंदड़ आहिनि, रक़म जी विर्छ उहा कीअं थी आहे, कॾहिं पूरा थींदा?
से हाणे इहो ॾिसो न, मां अॻूणे बि अर्ज़ु कयमि त इहो बैकलॉग आहे। 2010-11 जूं स्कीमूं बि कुझु आहिनि, थोरियूं बचियूं आहिनि, पर उहे बि असांजी ADP जो पार्ट आहे। 5 किलोमीटर रोड आहे, तव्हां उहो पहिरियां जेको हुनजो अर्थ वर्क थियो आहे, वरी जॾहिं ॿीहर हुनखे पैसा ॾींदो तेसि ताईं उहो अर्थ वर्क ख़तमु थी वेंदो। सही था चओ, उहो सही था चओ। हिकु त ADP वॾी आहे, मां तव्हां अर्ज़ु कयमि त फंड्स जी इलाही शार्टेज आहे सियासतदाननि सां या सूबाई हुकूमत जी ॿिया खे आहे असां सां छो शार्टेज आहे? शार्टेज इन जे करे आहे त हिकु त PFC अवार्ड जो तव्हांखे मां ज़िक्र कयो त उन में असां रड़ियूं कयूं त असांजा फंड्स वधाए वञनि, असांजी स्कीमूं बैकलॉग बि आहे असां वटि, असांखे नई ज़रूरत बि आहे। असां वटि जेको इहो ॿोॾ ऐं जेको मींहुं आयो आहे न, इन खां पोइ इहो थोरी दरम भरम थी वई असांजी ADP। उनजी वजह बि इहा ई त ज़रूरत एतिरी, हर कंहिंखे रोड खपे, असां रोड टथो पिया, गाॾियूं मोटरेबल न आहिनि, शहर जा रस्तनि जा मसइला आहिनि, को सिवरेज जो कमु आहे, को न काफ़ी कम आहिनि जेके काफ़ी असांजो स्कीमूं आहिनि। उन में उहो डिमांड जो एतिरी आहे त उहो रखणियूं पयूं, ज़रूरत एतिरी, हे रखूं। मीन वाइल असांजी इहा बि कोशिशि रही, पुराणे DCs बि कई हूंदी, मुंहिंजे टाइम में बि थी आहे त असांखे फंड्स थोरा वधीक थी मिलनि त असां सभिनी खे कैटर करे सघूं। जीअं तव्हांखे मिसाल शिकारपुर ऐं जेकबाद जो, त हालांकि असांजे इक्वल न आहियूं, असां घटि आहिनि काफ़ी हिसाब में शिकारपुर, पर उनजी फंडिंग वधीक आहे असांखां। त उहो 530 जेके स्कीमूं जेके चओ था, उनजी फंडिंग असां हिन भेरे असां चऊं था, माना इहा हक़ीक़त आहे या न? कहिड़ी हक़ीक़त? त बाक़ी 530 आहिनि या? जी स्कीम असां ADP जी साइज़ एतिरी आहे, 530 स्कीमूं आहिनि असांजे ज़िले में, ऐं उन में जेकी फंड्स जी विर्श जेकी तव्हां चओ था त उहो असां प्रायोरिटाइज़ कयो। हाणे एतिरा 56 करोड़ जेके आहिनि उहे असां 2-3 अरबनि जी स्कीमुनि में विराइण ॾाढा ॾुखिया आहिनि। राजा साहब, जेकबाबाद ज़िलो तमामु घणो भोॻे रहियो आहे। जेकबाबाद ज़िलो बुनियादी तौर ते ज़रात पेशा माण्हुनि जो ज़िलो आहे। हिते ज़मींदारी पेशो बेसिक आहे। पाकिस्तान सॼे जी हूअं त बेसिक एग्रीकल्चर आहे, पर जेकबाबाद में बुनियादी तौर ते ज़रात पेशा माण्हुनि जो ज़ाहिर आहे उनजे ज़मीन ते ई कारोबार हुजे थो, पर उहो शायदि वक़्तु गुज़री वियो। हाणे वॾेरो चवे थो त जेकॾहिं मुंहिंजी ज़मीन जा 5 एकड़ आबाद न थिया त ख़ैरु आहे, 2 ठीका वठी छॾींदुसि, जेके न कमु न कराईंदुसि उहे पैसा पूरा थी वेंदा। हारी पीड़िजे थो, जेको मिसकिन जो 12 महीननि जो उनखे पेट जो अन्न बि नथो मिले। एग्रीकल्चर शोबो तव्हांजो बर्बादु लॻो पियो आहे, तव्हांजी इरिगेशन बर्बादु लॻी पई आहे, कमु थियनि कोन था। आख़िर इनखे केरु ॾिसंदो? एॾा माण्हू निंधड़का थी विया आहिनि जेकबाबाद जा, ख़ासि तौर ते हारी माण्हू जेके आहिनि ॾाढो निंधड़काइप जो शिकार आहिनि। जेकबाबाद मां चूडियल MPA ग़ाइबु हुजे, जेकबाबाद में कामोरो इन तरफ़ नज़र न करे, माण्हू कंहिंजे दर्द आहिनि? ॾिसी, असांजी त पूरी नज़र आहे असांजी। असां हर फोरम ते, मां त हर लिहाज़ खां पूरी कोशिशि कंदो आहियां त डेवलपमेंट में का बि कोताही अहिड़ी न छॾे त कमु सही न थिए या का ॻाल्हि अहिड़ी न थिए। ADP जी साइज़ जे तव्हां मां वरी डिस्कस कयां त नयूं स्कीमूं असां अञा न ॾिनियूं। इहो पुराणो बैकलॉग आहे जेको पुराणो DCs रहिया आहिनि, या पुराणो 5-6 सालनि जो, 1-2 सालनि जो न आहे, उहो रहियो पियो। हाणे एॾी वॾी ADP असांजे वरी तरीक़ेकार बजट जो वेठो आहे त थ्रो फॉरवर्ड थींदो आहे। 2-3 सालनि में हिकिड़ी स्कीम ते माना पई हलंदी आहे उहा स्कीम। हाणे इहे कोई रूल्स रेगुलेशन जे हिसाब सां ऐं कानून जे हिसाब सां को बैकलॉग आहे, पैसा असां वटि थोरा आहिनि, उन्हनि शयुनि सां असां कीअं मुंहुं ॾियूं? तंहिंजे बावजूदि बि असां हिकिड़ी प्रायोरिटी ठाही आहे, उनखे जेकबाबाद तालुके खे, सिटी खे असां थोरो प्रायोरिटाइज़ कयोसीं। 2 नंबर ते असां ठुल तालुको आहे उनखे ॾिना आहिनि, 3 नंबर ते असां ॻड़ी खेरे ॾिनो आहे, स्कीमुनि वाइज़ बि ऐं फंडिंग जे हिसाब सां बि। हाणे कुझु अहिड़ा रोड्स आहिनि जेके थोरा परे आहिनि, ज़रूरी उहे बि आहिनि, पर जेके शहर में जिते आबादी घणी आहे उते असां फंड्स खे थोरो इलाही जेको आहे सो स्कीमुनि ते रखी छॾियो, छो त ॿियो को हल न हुयो। या त प्रायोरिटी कयूं, जेकॾहिं इक्वल पाए विरायूं त पोइ सभु स्कीमूं जेके आहिनि उहे कुझु न थिया, पोइ कुझु का ॻाल्हि ई न थिया। पर एटलीस्ट असां प्रायोरिटी करे इहो आहे त हिन साल जेकी बजट असांखे मिले थी उन में कुझु न कुझु शयूं ठही वञनि, त जीअं नेक्स्ट बजट ताईं असां कुझु स्कीमूं पंहिंजूं ख़तमु ADP बुक मां ख़तमु करे छॾियूं। इन जे करे प्रायोरिटीज़। ऐं इहा ॻाल्हि प्रोविंशियल लेवल ते बि हिकिड़ी थी आहे त प्रोविंस जेको आहे सो स्कीमुनि में ऐं ज़िलनि जी स्कीम में रीप्रायोरिटाइज़ कयो। त उन मीटिंग में मां इहो चयो त साईं असां ऑलरेडी प्रायोरिटाइज़ करे चुका आहियूं शहर खे, जिते घणी नीड बेसिस ते आहे, त उहा प्रायोरिटी असां करे चुका आहियूं। बाक़ी हाणे डेवलपमेंट खे डिफाइन करणु त साईं उहो लाइज़ इन द आइज़ ऑफ बिहोल्डर ते डेवलपमेंट केतिरी आहे। हिकिड़ी भित ठहियलु आहे, तव्हां चओ साईं ॾाढी सुठी ठहियलु आहे, हिकिड़ो चयो साईं न इन में अञा कम जी ज़रूरत आहे, त उहो आहे। बाक़ी हाणे तव्हांखे डेवलपमेंट जे तव्हांखे नंबर ऑफ स्कीम्स बि ख़बर आहे, फंडिंग जे हिसाब सां मां तव्हांखे ॿुधायां असां प्रायोरिटी कई आहे सिटीज़ खे। फंड्स असांखे पोयनि हिन भेरे ॿी क़िस्त असांखे मिली वई आहे, अलहमदुलिल्लाह ADP जी अॼु रिसीव थी आहे, त उहे ॾींदासूं। जेके कम प्रायोरिटी में रखिया आहिनि उहे इंशाल्लाह थी वेंदा। मतिलबु DDC जी गॾिजाणी में डिप्टी कमिश्नर जी राय जी केतिरी अहमियत हूंदी आहे? साईं हूंदी आहे। असां जेके बि बल्कि डिसाइड करण वारा असां हूंदा आहियूं, असां पर एटलीस्ट असां पल्स खे डिसाइड एॾियूं छो कयूं जेके पूरियूं नथी न, इहे मुंहिंजे तौर जूं न आहिनि, इहे मूंखां पहिरियां जूं आहिनि। माना हिकिड़ो बैकलॉग तव्हां अची हिकिड़ी बि नई स्कीम 596 स्कीमूं हुयूं जंहिंमूं असां तव्हां घटायूं न, असां घटाए उनखे 500 माना हिन ते
फंडिंग पूरी करे छॾियूं, स्कीमूं पूरी थियूं 25-26 स्कीमूं त मुंहिंजे रोड सेक्टर में जीअं आयो हुन खां 2-3 महीननि खां पोइ असां ख़तमु करे छॾियूं। उन 593 स्कीमुनि में 596 हुयूं, उन में 30 थी वियूं। 530 स्कीमुनि में असांखे मिलनि था टोटल 56, हाणे 34 करोड़ मिलिया आहिनि। नयुनि स्कीमुनि खे कटे करे ऑन गोइंग ते 34 करोड़ मिलिया आहिनि ऐं असांजी लॻभॻि स्कीमूं 2.5 खां 3 अरब रुपयनि जूं टोटल। ज़फ़र साहब, तव्हां जे पुलिस डिपार्टमेंट में सियासी मदाख़लत आहे? न अहिड़ी सूबेदार ख़ासि जी कान्हे, मुक़ररी ते या इहो पुलिस जी SHO बदिली ते? लेवल या को वॾे लेवल ते कोन्हे। बाक़ी को सिपाही जी ट्रांसफर आहे रूटीन, को कंहिंखे को सिपाही जी ट्रांसफर लाइ केरु चवे थो त एॾी वॾी ॻाल्हि न आहे। अदरवाइज़ एॾी ख़ासि SHO समूरा SP जी मर्ज़ी ते रखिया वेंदा आहिनि। बसि मां त लास्ट महीनो आहियां, उहो त हिकु ॿ को चेंज कया जेकी त रिलीव कयासीं। अदरवाइज़ उहे जेके SP साहब जा लॻल हुया या रूटीन में हलनि पिया, अहिड़ो को मुंहिंजे ख़्याल आहे अॻे बि मां रहियो आहियां, इन डिस्ट्रिक्ट में इहो इशू नथा अचनि। SHO SP जी मर्ज़ी सां हूंदा आहिनि ऐं अॻे बि लास्ट टाइम हिते जेके जवाली साहब बि रही आहिनि उनजा पंहिंजा SHOs लॻल आहिनि ऐं उनजी मर्ज़ी सां हमेशह, छो जो हुन खां पहिरीं मां रहियो आहियां। असांखे SHO लॻाइण में कॾहिं इशू न आहे, कॾहिं बि हुननि असांखे न चयो त हिनखे एज़ SHO लॻायो। वधि में वधि एतिरो चवनि था साईं हीउ थोरो हिनखे ॾिसी वठिजो, अगरि हीउ कंहिं क़ाबिल आहे त किथे पोस्ट करे छॾियो। त मुंहिंजो ख़्यालु आहे हू त आम दोस्त यार बि चए थो, राइट आहे, तव्हां बि चवंदा, हू बि चए थो। अदरवाइज़ एॾो वॾो इशू, इहो प्रेशर न आहे असांखे की हिनखे SHO लॻायो ऐं फलां थाणे ते लॻायो, अहिड़ो कुझु कोन्हे। SP साहब, अलाह करे ईअं ई थिए जीअं तव्हां चओ था त SHOs लॻाइण जा समूरे जो समूरा अख़्तियार जीअं क़ानूनी तौर ते SP खे हासिलु आहिनि ऐं अमली तौर ते बि उनखे अलाह करे हासिलु हुजनि। SHOs जी जेका कारकर्दगी हूंदी आहे, महीने जे बुनियाद ते चेक कंदा आहियो त क्राइम रेशो केतिरो उन घटायो आहे? बिल्कुलु कंदा आहियूं। उनजी मुक़ररी बि उन बुनियाद ते हूंदी आहे? न, मां तव्हांखे ॿुधायां न, ईअं थींदो आहे 3 महीना त घटि में घटि तव्हांखे ख़बर आहे SHO जी ACR लिखण में असांखे 3 महीने जो टाइम हूंदो, तॾहिं वञी कंहिं ऑफिसर जी ACR लिखिजे थी। ऐं हर डिस्ट्रिक्ट में जो पंहिंजो हिकु टफ डिस्ट्रिक्ट अचे थो, मिसाल जे तौर ते जैकबाबाद आहे। हाणे असां वटि पुलिस ऑफिसर लॻनि था, हाणे हिन में कैटेगरी 3 कैटेगरी थाणा आहिनि, A, B ऐं C। A कैटेगरी जे असांजे SHOs हूंदा, उनमें मिसाल जे तौर ते 10 ऑफिसर मूं वटि सुठा आहिनि, त असां जॾहिं बि शुरू में जेके A कैटेगरी में थाणा अचनि था उनजी पोस्टिंग कंदा आहियूं त उन 10 में सिलेक्ट कंदा आहियूं। वरी अगरि B कैटेगरी जी हूंदी त ईअं असांखे ख़बर हूंदी आहे त ऑफिसर कहिड़ो किथे फिट ईंदो, पोइ कोशिशि कंदा आहियूं सिलेक्शन उन्हनि में ई कंदा आहियूं जेके असांखे महसूसु थींदो त हीउ हलाए सघंदो, इहो ई कमु करे सघंदो। यकीनन उनखे ॾिसी पोइ पोस्ट कयो वेंदो ताकी ख़बर हूंदी आहे त इनशा अल्लाह ताला हीउ वर्किंग कंदो ऐं जो रिकॉर्ड हूंदो असां वटि, पोइ रिकॉर्ड जे मुताबिक़। तव्हांजे डिस्ट्रिक्ट जैकबाबाद जी पुलिस में कारियूं रिढूं आहिनि? मुंहिंजो ख़्यालु बिल्कुलु आहिनि। उहे तव्हांजी नज़र में आहिनि? बिल्कुलु नज़र में आहिनि। पोइ अञा ताईं उहे मौजूदु बि आहिनि न, उन्हनि खे असां उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई कई आहे, डिसमिस बि कया आहिनि कई। हर जेको बि पीरियड गुज़रे थो, जॾहिं उनजे ख़िलाफ़ु असांखे को प्रूफ मिली थो वञे ऐं साबित थी वञे शइ, त पोइ डिपार्टमेंट न रहंदो आहे। बिल्कुलु हर जॻह ते आहिनि। मलक ज़फ़र इक़बाल अमान साहब, SSP जैकबाबाद, तव्हां मां माण्हुनि खे ॾाढियूं उमेदूं आहिनि ऐं उन ग़रीब माण्हुनि जे तरफ़ तव्हांजी तवजो वञणु खपे। उहे मुस्तहिक बि आहिनि ऐं अलाह साईं तव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो, तव्हां उन ॾे तवजो बि कंदो। ऐं राजा शाहज़मान खोड़ो साहब, डिप्टी कमिश्नर जैकबाबाद, तव्हां नौजवान आहियो, तव्हां ॾाढा बासलाहियत बि आहियो, अलाह साईं तव्हांखे बि तौफ़ीक़ ॾींदो त तव्हां ग़रीब माण्हुनि जी दाद रसी कंदो ऐं उन्हनि माण्हुनि तरफ़ तव्हांजे तरक़ियाती मनसूबनि जो बि तवजो हुजणु खपे जिते वाक़ई रोड रस्ता कोन्हनि। तरक़ी रस्तनि अमन खां पोइ जेकॾहिं वधीक ज़रूरत हूंदी आहे तरक़ी जे लाइ, त उहा मुंहिंजे ख़्याल में कम्यूनिकेशन सिस्टम जे ते ई हूंदी आहे। उन्हनि रोडनि रस्तनि खे वाक़ई शोर बणाईंदो त वाक़ई ठहनि था या उहो सिर्फ़ु कागज़नि में ई ठहनि था, त इन सां माण्हू भोॻनि था, मिसकिन माण्हू भोॻनि था, मुस्किन माण्हुनि जी दाद रसी थींदी। तव्हां असांखे प्रोग्राम में टाइम ॾिनो, तव्हां ॿिन्हिनि जी वॾी महिरबानी। नाज़रीन, जैकबाबाद जे डिप्टी कमिश्नर राजा शाहज़मान खोड़ो ऐं SSP जैकबाबाद मलक ज़फ़र इक़बाल अमान साहब जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। ज़िले जा ॿई सिविल इंतिज़ामिया ऐं पुलिस इंतिज़ामिया जा हेड चवनि था त जैकबाबाद ज़िलो तरक़ी जी राह ते घोड़े जीअं डोड़े रहियो आहे ऐं उहो ज़िलो तरक़ीअ जी रफ़्तार ते जेकॾहिं घोड़े वारी रफ़्तार डोड़े रहियो आहे त पोइ ॿ विखा हर रोज़ु खानगढ़ ॾे छो पई वञनि, पोइ हिते जैकबाबाद नज़र छो नथो अचे? जैकबाबाद में सवें ऑफिसर आया ऐं विया, ॻाल्हियूं दावाऊं उन्हनि जूं सभिनी जूं ॾाढियूं वॾियूं वॾियूं, अलाह करे उन्हनि ते अमल थिए। माण्हू मुंतज़िर आहिनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त।